व्हाट्सएप चैनल जो फीचर लॉन्च कयो वियो आहे। केतिरियुनि ई मशहूर शख़्सियतुनि व्हाट्सएप चैनल्स बि ठाहिया आहिनि। अव्हां बि पंहिंजो व्हाट्सएप चैनल ठाहे सघो था। वधि में वधि माण्हुनि खे पाण सां जुड़ण ऐं पसंदीदा सितारनि ऐं मशहूर शख़्सियतुनि सां जुड़ियल रहण लाइ अव्हां खे बि व्हाट्सएप चैनल ठाहिणु घुर्जे। जेकॾहिं अव्हां व्हाट्सएप चैनल ते वधीक फॉलोअर्स चाहियो था त अव्हां ब्रांड प्रमोशन ऐं ॿियनि तरीक़नि सां कमाई बि करे सघो था। व्हाट्सएप चैनल ठाहिण लाइ ज़रूरी आहे त अव्हां जे फ़ोन में व्हाट्सएप जो ताज़ा तरीन वर्ज़न डाउनलोड थियल हुजे। जेकॾहिं अव्हां वटि पुराणो वर्ज़न आहे त पहिरियां उनखे अपडेट करे वठो। व्हाट्सएप जे नए वर्ज़न जो लेआउट बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहे। हिन में स्टेटस टैब खे हटाए उन जी जाइ ते अपडेट्स टैब आंदो वियो आहे। अचो त ॼाणूं था त व्हाट्सएप ते चैनल कीअं ठाहिजे। पंहिंजो व्हाट्सएप खोलियो ऐं अपडेट्स टैब ते क्लिक करियो। हेठि ताईं स्क्रॉल करियो। आख़िर में अव्हां खे चैनल्स जो ऑप्शन मिलंदो। हिते चैनल्स सां प्लस जो निशान बि हूंदो। उन ते क्लिक करियो। फाइंड चैनल्स ऐं क्रिएट चैनल्स जे नाले सां ॿ ऑप्शन्स हूंदा। व्हाट्सएप चैनल ठाहिण लाइ क्रिएट चैनल ते क्लिक करियो। क्रिएट चैनल ते टैप करण खां पोइ चैनल जा शर्त ऐं ज़ाब्ता अची वेंदा। उन्हनि खे पढ़ण बाद एग्री एंड कंटिन्यू ते क्लिक करियो। हाणे अव्हां खां अव्हां जे व्हाट्सएप चैनल जा तफ़सील पुछिया वेंदा। चैनल जो नालो, प्रोफाइल फोटो ऐं तफ़सील दर्ज करणा पवंदा। सॼी ॼाण भरण बाद क्रिएट चैनल ते टैप करियो। अव्हां पंहिंजे प्रोफाइल जी तस्वीर ऐं तफ़सील बाद में बि अपडेट करे सघो था, पर नालो ॼण ज़रूरी आहे। हाणे अव्हां जो चैनल ठही वियो आहे। व्हाट्सएप चैनल ठाहिण बाद सभ खां मथे चैनल जो नालो ऐं लिंक जो ऑप्शन ॾिनो वियो आहे। हिन लिंक ते क्लिक करे अव्हां पंहिंजे दोस्तनि खे चैनल सब्सक्राइब करण जी दावत मोकिले सघो था।